पनोआकिल शहर में वधंदड़ बदमनी ऐं मंशियात ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। जामे मस्जिद खां JUI सखर जे जनरल सेक्रेटरी मौलाना मोहम्मद साले इंडर, मौलाना गुलामुल्ला हालेजवी ऐं मुबीन बुल्लो जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पनोआकिल में समाजी बुराइनि, जुआ, शराब, आकड़ा पर्ची, चर्स, अफ़ीम जो विकिरो सरेआम थी रहियो आहे। नओं नसल तबाही जे किनारे ते पहुची चुको आहे। हुननि जो त स्कूली शागिर्द सिज लहण सां ई शहर में हलंदड़ शराब जे अॾे तां शराब ख़रीद करे मुख़्तलिफ़ होटलुनि ते सरेआम नशो कनि था। ग़ुर्बत जी लकीर खां हेठि रहंदड़ माण्हू अमीर थियण जा ख़्वाब ॾिसी शहर में हलंदड़ आकड़ा पर्ची, जुआ जे अॾनि ते पहुची पैसो बर्बाद कनि था। JUI अॻवाननि वधीक चयो त शहर बदमनी जे भर चढ़ियल आहे, जिते रोज़ानो चोर दुकाननि जा ताला टोड़े लखे रुपयनि जी चोरी करे वञनि था ऐं शहर मां ॾींहं ॾिठे माण्हुनि जूं मोटर साइकिलूं चोरी थी वञनि थियूं। मुज़ाहिरनि मुतालबो कयो त शहर में बदमनी ख़त्म करे जुआ ऐं मंशियात जो ख़ात्मो आंदो वञे। ॿी सूरत में एडिशनल IG सखर जे ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो।